ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب الہ العالمین پیارے آقا کے صدقے تو پھر اللہ نے اپنی جلدی کر کے در کل کی بیان کرنا بنی دربار میں قبول منظور نبی پاک کے صدقے تو پہلے جو اجر و ثواب مرم محمد حیات جو ہے اللہ مرم کی منظور فرما مرم جو حضور کی شفاعت نصیب اللہ نے جنتی نعمت عطا فرما झोल शहर लॻ ॻोठ मिसरी खान तुंबराणी जो हिकिड़ो ख़ूबसूरत प्यारो माण्हू मोहम्मद हयात तुंबराणी जेको हिन वक़्तु असां खां विछड़ी वियो आहे। जेको जनाज़े निमाज़ अदा कई वई। हिन माण्हूअ जी ॻाल्हि कजे त कहिड़ी कजे, छो त ही हिकिड़ो तमामु तुंबराणी क़ौम जो हिकिड़ो हीरो हुयो। उन्हनि जी सूंहं हुई, उहा बि अॼु जेको आहे असां खां अलाह ताला उहो ख़ूबसूरत गुल जेको आहे खसे वरितो आहे। हू मेंढियाज़ा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कामिड़ GM तुंबराणीअ जो वॾो भाउ सौट बि हुयो। उस्ताद अल्लाह बख़्श तुंबराणी ऐं रईस मोहम्मद बख़्श तुंबराणी, ख़ुदा बख़्श तुंबराणी, मुला मोहम्मद हसन जो वालिद साहब ऐं उस्ताद अल्लाह बख़्श जो वॾो भाउ ऐं तुंबराणी क़ौम जो ख़ूबसूरत गुल, कचहरी जो मोर, यारनि जो यार मोहम्मद हयात तुंबराणी जेको हिन झोल जे ख़ूबसूरत माण्हुनि में सुञातो वेंदो हुयो, उहो हमेशह हमेशह जे लाइ असां खां जुदा थी वियो आहे। हुजूर जे सदके तुफ़ैल हुजूर जे वालिदैन, हुजूर जे अज़वाज मुतहरात, असां सभिनी उम्महातुल मोमिनीन, आले रसूल, असहाब, ताबईन, तब ताबईन, चार यार, पंचन पाक, 12 इमाम, शुहदा इस्लाम, तमाम औलिया इकराम जे रूह अनवर के अता फरमा। अल्लाह लाज़मी तारे आका जे सदके तुफ़ैल तमाम मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन उन जे लाइ असां दुआ गो आहियूं। मीडिया जा रिपोर्टर कामिड़ GM तुंबराणी, कैमरामैन उमेद अली सां गॾु।